मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो बेनज़ीरी इनकम सपोर्ट प्रोग्राम ऐं HBL कनेक्टेड जे एरिया मैनेजर यासीन बुर्ड़ो ऐं सदाम खोखर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त शाहनवाज़ भट्टी जेकी प्रेस कई आहे उन में अहिड़ी का सदाकत न आहे। असल ॻाल्हि उहा आहे त शाहनवाज़ भट्टीअ जी भेण जी डिवाइस आहे जेका हू कल्ह पंहिंजे घर अंदरि चोरी डिवाइस हलाए पई, जॾहिं त तालके मोरो जा जेकी बि डिवाइस आहिनि इहे हिकु कैंप अंदरि हलाइण जो ऑर्डर आहिनि। उन बावजूदि शाहनवाज़ नूर भट्टी असांखे मुसलसल तंग कंदा रहनि था, भते जी बि घुर कंदा आहिनि ऐं ही घर अंदरि डिवाइस हलाइण लॻा त अहिड़ो इतला पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस बर वक़्तु नफ़री साण करे रेड कयो पर उहो इतला उन्हनि खे बि मिलियो हो। पुलिस पहुचण खां पहिरियां ई हू फ़रार थी विया। जॾहिं त ही सुबुह कैंप ते पहुता त असां सां वक़्त ब वक़्तनि तलख़ कलामी थींदी रही। जॾहिं त शाम जो असां फ्रेंचाइज़ ते वेठा हुआसीं त शाहनवाज़ भट्टी ऐं नूर भट्टी ऐं 10 हथियारबंद माण्हू फ्रेंचाइज़ अंदरि अची हमिलो कयो ऐं भञ डाह कई। जॾहिं त हथियार बंद माण्हू असांखे यरगमाल करे असांजी कैश 10 लख रुपया ऐं 4 डिवाइस खणी फ़रार थी विया। जॾहिं त हिननि जा 20 खां मथे माण्हू ॿाहिरि मौजूदु हुआ जेकी वीडियो में अची विया आहिनि ऐं असांजी शाहनवाज़ भट्टीअ सां का बि ॾेती लेती कान्हे, का उन जी भेण सां आहे। उहा अचे असां सां ॻाल्हि ॿोल करे। असां IG सिंध पुलिस DIG शहीद बनज़ीराबाद ऐं SSP नौशरो फ़िरोज़ DSP मोरो ऐं SHO मोरो खां मुतालबो कयूं था त इंक्वायरी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। मसला इहो थियो आहे जो मां मोहम्मद यासीन बुर्ड़ो ऐं HBL कनेक्ट फ्रेंचाइज़ मोरे जो ऐं अॼु असांजे वटि जेको मसइलो थियो आहे शाहनवाज़ भट्टी वारनि जो, कल्ह हिन जी डिवाइस असांजे कैंप खां ॿाहिरि हली आहे जिते असां हुनजो एक्शन खयो आहे त उन तां उहो भड़की पिया ऐं असांजे ख़िलाफ़ु आवेला पिया कनि। उन ते कल्ह SHO बि उते वञी छापो हयो। उन खां पोइ सॼो ॾींहुं कैंप असांजी हली आहे। शाम जो जॾहिं असां हिसाब किताब करण लाइ पंहिंजी फ्रेंचाइज़ ते वेठा आहियूं त उहे हथियार बंदनि खे वठी असां वटि हमिलो कया, भञ डाह कई आहे। असांजा 10 लख रुपया घुरी हुतां खॼी विया आहिनि। असां उन खां पोइ वठा कई आहे, असां देरि सां थोरी प्रेस करे कई आहे। उन खां पोइ असांजी शाहनवाज़ सां का बि लेन देन कान्हे। उहो असांजो रिटेलर न आहे, हुनजी सिस्टर असांजी रिटेलर आहे।